वसीम भुट्टो पाण 24 न्यूज़ जो कैमरामैन आहियां लारकाना प्रेस क्लब में पंहिंजो कैमरामैन ई हूंदो आहियां अवामी सिंध जो फोटोग्राफर भी आहियां। जॾहिं त असां कुझु ॾींहं अवल लारकाना चांडका मेडिकल यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी जेका की आउट थींदी आहे, जेका सम एकेडमिक जो जेको आहे असांजो प्रोफेसर आहे छा टीचर आहे, हुन नालो आहे मुस्तफ़ा कुरैशी ऐं हुन सां कुझु माण्हू मुलवस बि आहिनि। उन्हनि जेका सचल कॉलोनी SN 2 में फेज़ 2 में हिननि हिकिड़ी जॻह में प्लान ठाहे करे की जेका आहे रखी ऐं उन्हनि चयो त असांजी 200 जेका आहे त मुस्तमिल MCQs आहिनि जेके तव्हांखे सुभाणे वारे संडे वारे ॾींहुं उन ई राति जो असां उहे माना उन्हनि क्यूं जेके आहिनि त असांखे 6 लख तय थिया, जंहिंमें असांजी शीज़ा हली हुई। उन असांखे चयो त हीअ ॻाल्हि ईअं थी आहे, असां चयो असांखे इहे वीडियो ॾियो त असां वायरल करायूं। मां हिकु रिपोर्ट तौरु मां ॾिनियूं बि वीडियो ऐं वरी मूंखे चयो वियो त तव्हां वीडियो तव्हां फ़िलहालु न हलायो, तव्हांखे मूंखे त हिरासत बिल्कुलु करण जी कोशिशि कई वई त जंहिं मां 2 ॾींहं मां हिते ज़ाहिर न हुउमि, मां हितां ज़ाहिर न थियो हुउमि ऐं न हुयुमि। अॼु कल्ह ताज़ो वरी मूंखे अब्दुल कादिर जागीरानी जेको खज़ानची आहे लारकाना प्रेस क्लब जो, उन मूंखे धमकी ॾिनी मौत मार, तोसां पुॼी खाईंदासीं, तोखे मारींदुमि मां, इहे ॻाल्हियूं रतो रत ताईं पहुचंदियूं। इहा मूंखे हुन धमकी ॾिनी वज़ाहत में ऐं मां अॼु सुबुह जो 8:30 बजे FIA दफ़्तर सखर में शीज़ा सां गॾिजी करे उहा कंप्लेन करे आयो आहियां ऐं मूंखे कुझु बि थियो उनजो ज़िम्मेवार मुस्तफ़ा कुरैशी, सरवर कुरैशी, अब्दुल कादिर जागीरानी लारकाना प्रेस क्लब जो खज़ानची। ऐं ॿी ॻाल्हि, सुभाणे मां 12 बजे पूरे लाइव ईंदुमि, जेके बि सबूत आहिनि, जेके बि मुंहिंजा करता धरता आहिनि, टोटली मां हिन जी डील थी आहे। 1500 शागिर्द हुया, 1500 स्टूडेंट हुया, उन्हनि खां 10 लख रुपया फी शागिर्द खां वरिता विया आहिनि। टोटल हिन जी गेम आहे ऐं हिन जो हर साल जो इहो धंधो आहे। हिन जे धंधे खे असां बेनकाब कयो आहे, जिते माना असांजे सोशल मीडिया ते मूंखे ब्लैकमेलर करार ॾिनो वियो आहे। मां ब्लैकमेलर न आहियां, जेको मूंखे ब्लैकमेलर चवे थो उहो ख़ुदि पाण ब्लैकमेलर आहे। उन्हनि जूं जेके शयूं आहिनि, जॻहनि ते कब्ज़ा आहिनि, जेके बि आहिनि, उहे वज़ाहतूं मां सुभाणे ज़रूरु कंदुमि। मां कंहिंखां टिजण वारो कोन आहियां, मां हक़ इंसाफ़ लाइ निकितो आहियां, शागिर्दनि जे मुस्तक़बिल बचाइण लाइ निकितो आहियां। थी सघे जेके बि शागिर्द आहिनि, जंहिं बि एंट्री टेस्ट ॾिनी आहे चांडका मेडिकल यूनिवर्सिटी जी, उहे दोस्त मूंखां साथ ॾियनि, मां हुन सां गॾु आहियां। जेके बि सबूत हूंदा मां ॾींदुमि। मां ज़ाहिर आहियां, हाणे मंज़र आम ते आहियां, मूंसां राब्तो कनि दोस्त, मां 2 ॾींहं बिल्कुलु कोन हुअमि, मूंखे हिननि हिरासत बिल्कुलु कयो। अॼु मां FIA दफ़्तर पहुतमि, मां हुनखे निशानगी कई आहे, उहे बि रिपोर्ट हले थी। अॼु मुंहिंजे लाइ फेसबुक ते सोशल मीडिया ते ग़लति लिखियो वियो आहे, ग़लति रिश्ता रखिया विया आहिनि। मां अहिड़े क़िस्म जो न आहियां, न मुंहिंजी का उन कॉल वई आहे, न ब्लैकमेलिंग जी कॉल थी आहे। 3 लख रुपया जेके आहिनि त असां हिनखे मुस्तफ़ा कुरैशी खे ॾिना आहिनि, मां न ॾिना आहिनि, शीज़ा ॾिना आहिनि। असां पैसा गॾु खणी वियासीं। सचल कॉलोनी में असांखे राति जो 12 खां वठी 6 बजे ताईं माना पियो बीहारियो वियो। हर गाॾी हिकिड़ी अचे पई, को भोतार पियो अचे, को वॾेरो पियो अचे, हिकु लारकाने जे बिगड़े बाप जी बिगड़ी औलाद अचे पई उते, जेके चवंदा आहिनि त असां घर में बि रिज़ल्ट वठंदा आहियूं, के बोर्ड ऑफिस मां वठंदा आहिनि, के चांडका मां वठंदा आहिनि। टोटल जी ख़बर आहे। असां उहो पर्दो फाश करणु निकिता हुयासीं त हाणे असांखे ब्लैकमेलर चयो थो वञे ऐं हिरासत कयो थो वञे, मौत मार धमकियूं ॾिनियूं वञनि। ठीकु आहे।